नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में ईद ॾियाड़े सोशल मीडिया ते मज़हबी हवाले सां नफ़रत पखीड़ींदड़ शंकर माली हैदराबाद मां गिरफ्तार थी चुको आहे। जी नाज़रीन, रिपोर्ट सैयद अब्दुलरहमान शाह जे मुताबिक़ उमरकोट में ईद ॾियाड़े सोशल मीडिया ते मज़हबी हवाले सां नफ़रत पखीड़ींदड़ शंकर माली हैदराबाद मां गिरफ्तार थी चुको आहे। उमरकोट में सोशल मीडिया ते मज़हबी नफ़रत पखीड़ींदड़ शंकर माली ख़िलाफ़ मज़हबी जमायतुनि जे अॻुवाणनि मौलाना अब्दुल कादिर जमाली, शौकत अदीपुरी, मौलवी हम्मादुल्लाह जी अॻुवाणी में जुमे जी निमाज़ खां अॻु उमरकोट प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हो, जेको उमरकोट पुलिस पारां शंकर माली जी गिरफ़्तारी ज़ाहिर करण खां पोइ एहतजाज जो सॾु वापसि वठी एहतजाज ख़तमु करण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त मज़हबी अॻुवाणनि समेत मज़हबी जमायत जे कारकुननि ऐं शहरियुनि प्रेस क्लब आॾो वॾी तादाद में शिरकत कई आहे।